जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ रीसी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। सर, तव्हां कीअं था ॾिसो वाक़ई जेको तव्हां चयो पिया पाणी चोरी थिए थो, असां एफ.आई.आर. दाख़िल कयूं आहिनि, ऐं छा सबबु आहे कोई अहिड़ो मेन माण्हू हुजनि जिन ते एफ.आई.आर. दाख़िल थियूं हुजनि ऐं उहे गिरफ़्तार थिया हुजनि ऐं पाणी चोरी में का घटिताई आई हुजे? सर, हिते छा आहे जो जेके वाटर कोर्स आहिनि उन ते को हिकिड़ो खातेदार न आहे। केॾी महिल जॾहिं बि असां चोरी कंदे उनखे झलींदा आहियूं, उहो पाइप वाटर कोर्स भञण जी शिकायत एटलीस्ट कोन्हे। ऐं चवंदो पाइप हणी जेको टेम्पररी उहो मथां हणंदा आहिनि पाइप, उहो हणी चोरी कनि था। असांजी टीम या असां पाण या असांजो असिस्टेंट इंजीनियर उते जॾहिं पहुचनि था त उहो पाइप जी खणी अचनि था, त पोइ असां चेक करे पुलिस में त असां एफ.आई.आर. फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट त असां कराए था छॾियूं। पोइ पुलिस खे इन्वेस्टिगेशन करणी हूंदी आहे त हिन में उन ॾींहं ते कंहिंजो वारो आहे, शेयर लिस्ट ॾिसंदा, ज़मीन जॻह ॾिसंदा, माना उन हिसाब सां केस दाख़िल नसीब। तव्हां कीअं था ॾिसो, हिकिड़े तरफ़ असीं ॾिसूं था आबादगार पाणी जी खोट जे ख़िलाफ़ वॾियूं दाऊं था कनि, एहतजाज था कनि, ऑफिसनि में वञनि था, भंज डाब थिए थी, साबिक़ा टाइम त इहो सॼो थियो ऑफिसनि ते माना ईअं सम्झो हुन ते हमिलो थो कयो। ॿिए तरफ़ जेके तव्हांजे साम्हूं तव्हांजनि शाखनि ते जेके पाणी चोर वेठल आहिनि, असां ॾिठा वॾा वॾा जेके हुननि जा मोगा आहिनि खुलिया पिया आहिनि, टोड़े था छॾनि। छा सबबु आहे आबादगार तंज़ीमूं तव्हांजो उन्हनि ते आवाज़ु कोन थी उथारिनि? सिर्फ़ु उन्हनि जो इहो हूंदो आहे त जेकॾहिं डायरेक्टर ऑफिस में अॻियां धरणो वञिणो आहे, पाणी जी खोट आहे, शाखूं बंदि थियूं वञनि, छा सबबु उन्हनि ते आबादगार तंज़ीमूं छाजे करे ख़ामोश आहे? ऐं रुगो तव्हांजी शाख जी कोन पियो करियां, जनरली ॻाल्हि पियो करियां त तव्हांजे साम्हूं सभु पाणी चोर आहिनि। सर, हाणे थोरो हिन लाइ तफ़सील में वेंदुसि। असुलु ॻाल्हि हिते असां वटि इरिगेशन जी दुनिया जा ॿ पैरेलल हिकिड़ा सिस्टम पिया हलनि जिन असांजी तबाही में वॾो हिसो आहे। उहो हिकिड़ो आहे इरिगेशन डिपार्टमेंट, ॿियो आहे सीडा। हाणे सीडा ऐं इरिगेशन जो हिकिड़ो बाक़ाइदे अवां ईअं सम्झो त चपकलिश आहे। हाणे उहा हिन रीति चवंदुसि, ईअं अॻियां एम.डी. सीडा जे अॻियां बि इहा ॻाल्हि तइ थी त असां वटि हिकिड़ो जीअं लॉलीपॉप हुजे ऐं ॾेई तादाद फार्मर्स ऑर्गेनाइज़ेशन्स ठाहिजनि थियूं। फार्मर ऑर्गेनाइज़ेशन जा जेके बाइलाज़ आहिनि उन में इहो आहे त भई इलेक्शन करियो ऐं इलेक्शन में जेको खटे अचे उहो थींदो। हाणे उन में जेको हिकु ई मेन अहदो आहे जंहिंजो उणी वी उन चेक एंड बैलेंस उन सिस्टम ते उहा चेयरमैन। हाणे डायरेक्टर एम.डी. सीडा जे अॻियां इहा ॻाल्हि रखी त सर असां हर शाख ते 5% माण्हू जेके आहिनि उहे ई इफेक्टिव आहिनि, उन्हनि जो ई नुक़सानु थिए थो। ऐं 95% माण्हू जेके मुंड वारा आहिनि उहे गॾिजी शिकार कनि था असां 5% खे। हाणे असांजे हिन इलेक्शन जमहूरियत जे नाले में वरी मुक़ाबिलो था करायो 5% जो 95% सां, जेके असांजो शिकार था कंदासीं 5% वारा उन्हनि खां कीअं खटियूं। नतीजो इहो थिए थो त इहो सीडा जो सॼो गिदी जो प्रोग्राम आहे जेको हुननि ॾिनो ई इन लाइ आहे त मुंड वारो अञा मचे वॾो पेट करे। ऐं असां वटि जेको मफ़लूक मुंड में पाणी जी चोरी आहे सर, बिल्कुलु आहे। केरु कंदा उन में असांजा जेके चङा मुड़ुस आहिनि, असांजा मुंड जो जेकर फ़र्ज़ु करे मुंड में आऊं बि हुजां त आऊं बि करियां, छाजे करे असांजे कानून में एॾो झोल आहे, इरिगेशन सिस्टम में एॾी सहूलियत आहे। ऐं जेकर इंजीनियर न मञींदो त पोइ 5 रुपया ॾेई माण्हू दाणनि जो ॾेई ऐं दारोगे खां पाणी वठी वेंदुसि। जे आऊं हुजां त आऊं बि चोर आहियां, चोर हुजां। पर इन में पुछड़ी में पाणी जेको घटि थो अचे या पुछड़ी में पाणी जी खोट थिए थी, उन में भला आबादगार तंज़ीमनि जो केतिरो किरदारु आहे ऐं उन्हनि जो केतिरो ॾोह आहे? ऐं जेके मथे चोरी कनि था या हे इरिगेशन जा जेके आपाशी अमलदार इहे उन चोरी में पाणी जी खोट में छा इहे मुलो आहे सर? हा सर, सुठी ॻाल्हि कई आहे। ऐं उते वरी हिकिड़ी शइ जी रिपीट करे या निशानदेही कंदुसि त गुज़िरियल 20 सालनि खां असां फार्मर्स ऑर्गेनाइज़ेशन जा जेके नुमाइंदा थियो 25 साल खां माना क़ाबिज़ थियो वेठा आहिनि, इलीगल आहिनि, हुननि जो टेन्योर पूरो थी वियो पहिरियों 4 साल। अच्छा, उहे बाक़ाइदे क़ाबिज़ थियो वेठा आहिनि। ऐं अॼु बि नईम अख्तर साहिबु जहिड़ो अहल इंजीनियर आहे, पढ़ियल लिखियल इंजीनियर सुठो, जंहिंखां असां सिखिया आहियूं। ऐं चवंदो असांजे फार्मर्स ऑर्गेनाइज़ेशन जा जेके मेंबर आहिनि हिन वटि वेठा आहिनि, जेकर उहे घुर्बल पाणी, पाणीअ जी खोट, अवेलेबल पाणीअ जे विच में जे परसेंटेज कढी ॾियनि त उनजा 80 ऐं उनखे इनाम ॾींदुसि, मूंखे सज़ा भोॻींदुसि। मिड़ेई उते वेठा आहिनि, कंहिंखां हाईलैंड जो सीडा वारा उन्हनि खे दौरो था कराइनि, कंहिंखे मलाइशिया जा था कराइनि, कंहिंखे कीअं था कराइनि। ऐं असांजो इरिगेशन डिपार्टमेंट इन में ख़ुशि आहे त अणपढ़ियल फरमाइशी चेयरमैन ऐं वॾेरा वेठा आहिनि। छा सबबु आहे? का सियासी अहिड़ो दबाव आहे तव्हां ते? नसीर साहब जी ॻाल्हि खे ॿिनि हिसनि में कयां थो त सीडा ऐं एरिया वाटर बोर्ड, नसीर साहब जो जेको हो एरिया वाटर बोर्ड जी में असां वटि जेका हुनजो हेठि खां हेठि नंढे खां नंढो यूनिट आहे उहो आहे वाटर कोर्स। उन खां पोइ अचे थी मथे शाख, शाख ते फार्मर्स ऑर्गेनाइज़ेशन ठहंदी जेका उन शाख ते मौजूदु वाटर कोर्सिस वारा इलेक्ट करे उहा उन में पैसा ठाहींदा।
बायलॉज में रूल्स में ईअं आहे त सभु उन जा जेके मेंबर्स या ऑफिसिस वठण वारा आहिनि उहे मुंड जा कोन हूंदा, उन में पुछड़ी जो बि रेशो आहे। त कई अहिड़ियूं शाख़ूं आहिनि जीअं बगी जो मिसाल वठंदो, जेकॾहिं चेयरमैन विच जो आहे त वाइस चेयरमैन पुछड़ीअ जो आहे। सर पोइ उन्हनि खे बेनिफिट बि त मिलंदा हूंदा न, जीअं हाणे पुछड़ी आबादकारनि जो रड़ी वञनि त उन्हनि खे जेकॾहिं चेयरमैन मेंबर थी था वञनि, माना उन्हनि जा त वाटरनि ते का बि पाबंदी कोन हूंदी, उन्हनि जा वाटर खुलियल हूंदा, चाहे मशीनूं शाख वारनि जी उहे शाख वारा ई ज़िमेदारी आहे न। इलेक्ट था कनि। ॾिठो खोड़ सारी शाखनि ते विया आहियूं, सभु चवंदा भाई हिननि जी त ईअं सम्झो त उते तव्हांजी कुझु कोन थी हले, उते उन्हनि जी हुकूमत आहे। न सही रूल इहो आहे एरिया वाटर बोर्ड जो त असांखे उन्हनि जे शाखनि जे जिन्हनि ते फार्मर्स असां वटि 172 शाखूं नारा केनाल एरिया वाटर बोर्ड में आहिनि, जंहिंमां 172 ते एफओस ठहिणियूं हुयूं, जंहिंमां 159 ते एफओस ठही ऐं IDMT थी वई आहे। 162 ते थियल आहिनि। 10 शाखूं जेके आहिनि उहे जिन्हनि में हिकिड़ी पुराणी शाख बि आहे, त उन्हनि ते फार्मर्स ऑर्गेनाइजेशन ठही ई कोन्हे। हाणे उहे पाण ज़मींदार ई पंहिंजा चेयरमैन, जनरल सेक्रेटरी ऐं उन्हनि जे बोर्ड जा मेंबर 5 हूंदा आहिनि ऐं हिकिड़ो ट्रेजरर हूंदो आहे, उन्हनि खे उहे पाण इलेक्ट कंदा आहिनि उहे। त उहे जॾहिं पाण जंहिंमें मुंड ऐं पुछड़ी जो उहे ॾिसंदा आहिनि, पोइ असांखे शाख जे मुंड ते पाणी ॾियणो हूंदो आहे, उन जो डिस्चार्ज डिज़ाइन डिस्चार्ज अंदरि जेका डिस्ट्रीब्यूशन आहे पाणीअ जी, असांजी उन में सहकार ज़रूरु शामिलु हूंदी आहे। असां खां उन्हनि जी गाइडलाइंस असां खां वठंदा आहिनि, पर उहा डिस्ट्रीब्यूशन उन्हनि खे करणी आहे, अबेन कलेक्शन उन्हनि खे करणी आहे, जंहिंमां 60% उहे एरिया वाटर बोर्ड खे ॾींदा, 40% वरी संदी शाख जी सार संभाल लाइ रखंदा। त हिकिड़ो सिस्टम त ॾाढे सुठे तरीक़े सां ठहियलु आहे, पर हाणे उन सिस्टम खे हलाइण लाइ सर हिन वक़्तु ॾिसो पाणी जी अञा असां ॾिसूं पिया जेके रोटेशन आहे, वारा बंदियूं लॻियूं पियूं आहिनि। ताज़ो बरसाति जी मौसम आहे, 1-2 ॾींहंनि जे अंदरि बरसाति जे बि जेको मौसमियात खाते पारां आगाही कई आहे। छा सबबु आहे अञा ताईं, जॾहिं तव्हां चओ था नारा में हेतिरो पाणी वॾो मौजूदु आहे, उन बावजूदि अञा ताईं रोटेशन आहे, अञा ताईं वारा बंदियूं आहिनि ऐं माण्हुनि खे अञा ताईं सही नमूने सां पाणी न पियो मिले? सर मूं अर्ज़ु कयो न, 8 ॾींहं पहिरीं तक़रीबन असां 11,500 क्यूसिक ते पहुता हुआसीं। उन खां अॻु मां असां 10,000 10,500 क्यूसिक सखर बैराज ते ई शॉर्टेज हुई पाणी जी, जेको हींअर 70-75,000 क्यूसिक थियो आहे। उन खां अॻु में सखर बैराज ते शॉर्टेज हुई। हाणे जेको वाराबंदीअ में उहे 5-5, 7-7 शाखूं बंदि रहियूं हुयूं, हाणे उहे हिकदमि सभु असां खोले नथा सघूं, जेसिताईं उन मां आस्ते आस्ते बरसाति अची थी वञे त बरसाति अची थी वञे, यकीनन असां वटि सिस्टम में इलाही गुंजाइश आहे। तव्हां कीअं था ॾिसो हिन वक़्तु असीं ॾिसूं पिया हिकु तरफ़ वाराबंदियूं लॻियूं पियूं आहिनि, ॿिए तरफ़ बरसाति जी मौसम आहे, ऐं इहे साॻिया माण्हू वरी रोडनि ते हूंदा, असांखे जेको हितां गारो पियो आहे या हितां जुमड़ो में गारो पिया, कंहिं शाख में गारो पिया। तव्हां कीअं था ॾिसो हिन वक़्तु 1-2 ॾींहंनि जे अंदरि बरसातूं अचण जा इम्कान आहिनि, बूंदाबांदी थिए पई, छा सबबु आहे? जेके घारा पवनि था, हींअर पाणी त रुकियो पियो आहे, वरी मथां घारा पइजी था वञनि, बरसाति अचे थी, उन महिल वरी इहे शिकायतूं थी अचनि। तव्हांजे तौसत सां हिकिड़ी इनकम्पलीट पहिरीं ॻाल्हि हुई, तव्हां जेका बि हायर अथॉरिटी आहे सीडा जी, हुनखे चवंदुसि त इहा बायलॉज में चेंज कनि, चेयरमैन खे हर सूरत में टेलियो रखनि। हिकु इहा ॿी ॻाल्हि अव्हांजो हाणे जो क्वेश्चन उहो इहो त सर असांजे सॼे सिस्टम में झोल आहिनि, अव्हां कंहिं बि इरिगेशन जे ऑन चेयर कंहिंखां या ऑफिसर खां पुछंदा त उहो एसि ताईं उहे ॻाल्हियूं अंदरि जी कहाणी न ॿुधाईंदो, पर रिटायर थियण खां पोइ इनशाला बहितरीनु कालम बि लिखंदा ऐं बहितरीनु असांजी नुमाइंदगी बि कंदा ऐं असांखे उहे अंदरि जूं कहाणियूं बि ॿुधाईंदा, ऐं इनशाला असांजी नईम अख्तर साहिबु बि असांजी हेल्प कंदो। बाक़ी रही ॻाल्हि त इनशाला सभु ख़बर आहे त काफ़ी सिस्टम में झोल आहिनि। हीअ त हींअर 10,000 आहे, पर जेकर असांजे दरिया में 10 लख क्यूसिक थी वञे, असां तां रोटेशन बरसातुनि जी ॿोॾुनि खां अलावा असां तां रोटेशन ख़तमु न थींदी। छाजे करे त सर पाणी वाटरनि मां विच में जीअं परूण थी वञनि, ईअं असांजे सिस्टम खे इंजेक्ट विच मां करे जेके फरमाशी वाटर कढी, ॿियो टियों असांजे मेन कैनाल्स में उहा विलासिटी न रही आहे। पाणी जेतिरो स्पीड सां वधंदो ओतिरो असांजे ज़मीन ऐं मिटीअ जे क्रिस्टल्स खे खणी ठिकाणे लॻाईंदो। हाणे असांजे विच मां ई पाणी मथे वधायो, नारो ओवरटॉप थी वञे थो, जमड़ो ओवरटॉप थी थो वञे ऐं पाणी ट्रेल एरियाज़ में पहुचे ई कोन थो। छाजे करे त पाणी विच मां ई जाइज़ नाजाइज़ तरीक़े सां खॼी वियो, मुंड मां जीअं वधाईंदा त ओवरटॉप थिए थो ऐं विच वारो जेको सेल्टअप थियो वञे, छाजे करे पाणी जी उहा तेज़ी ऐं स्पीड घटिजो वञे थी, त सिस्टम में इलाही झोल आहिनि। जेके बि असांजी अथॉरिटीज़ हाई अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि खे इहो सोचणु खपे। हींअर हिकिड़ी
चिटी ॻाल्हि ॿुधायां, असांजो ॿुरड़ो आहे मेंबर तावन जो, उहो ठहियो आहे, असीं ॻोल्हींदा रहंदा आहियूं अपर नारा में। हींअर इसाक अंसारी उते उनजो हिकु पाइप लॻाए ॾियण जा उनजा 5 लख रुपया आहिनि। जिते SDO आहे इसाक अंसारी आहे को नाले में थी सघे थो ग़लती थी वई हुजे, उन ई माण्हू जेको तव्हांजी ॻाल्हि जारी रखंदासीं, नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ ॾिसी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ ॾिसी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। सर जी तव्हां चयो पिया त माना असां हिकिड़ो दोस्त आहे या SDO आहे या कोई इंजीनियर आहे या छा आहे, उहो 5 लख रुपया वठे थो, छा तव्हां छा था सम्झो उहो सिर्फ़ु हिकिड़ो ई हूंदो या सिस्टम में अहिड़ा ॿिया बि मौजूदु आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कोई कार्रवाई थियनि थियूं? उहो सर अपर नारा जो उन ई में सर उते तरीक़ो इहो आहे, माण्हुनि खे एडवांटेज आहे अपर नारा वारनि खे लेफ्ट बैंक साइड ते जेके साले पटजा ऐं ॿिया टिया जेके अंग्रेज़ आहिनि उन ते बैन उन पासे पाणी वठे, ज़िया आहे पाणी जो, वारी आहे सिर्फ़ु उते जेको पाणी ॾहण ते खपे तॾहिं उहो इरिगेशन थिए उते, लिहाज़ा अंग्रेज़नि उते उन अपर नारा में होॾां पाणी एतिरो कोन वठी विया। हींअर तक़रीबन 3 खां 4 हज़ार क्यूसेक उते अणसिधियुनि ॻाल्हियुनि तौर ते उहे माण्हू पाणी लिफ्ट करे खणनि पिया, उहो हिन तरीक़े खणनि था। हिकु त वापडा उते फ्री आहे, उन्हनि खे इहो माना रिलीफ ॾिनो आहे गवर्नमेंट, त उहे पाणी लिफ्ट करे खणनि साले पट जे उन वारियासनि पटनि लाइ। हाणे उते जेकर उते 1 फुट जो पाइप मंज़ूरु आहे कुझु माण्हुनि खे ज़रूरत ज़िंदगी पूरे करण लाइ, त उते ॿियनि गॾिजी त बाबा ख़र्च असीं था करियूं, 4 असीं था आणूं, अॻियां असीं पाणी उनजो खणंदासीं। त हिकु जी तव्हां पाणी चोरी ख़िलाफ़ कहिड़ा उपाउ वरिता आहिनि? हाणे ॾिसो तव्हां वटि बि वॾो सिस्टम आहे, डायरेक्टर नारा केनाल आहे, उनजे हेठि तव्हां इंजीनियर आहियो, वरी SDO आहिनि, दारोगा आहिनि, वॾो तव्हां वटि अमलो, ऐं तंहिंखां सवाइ तव्हां वटि गाॾियूं बि डबल केबिन मिलियल आहिनि। ऐं छा सबबु आहे आबादगार रोडनि ते हुजनि था, ऑफिसरनि जा करे फ़ोन कनि था, केरु फ़ोन खणण लाइ तयारु कोन्हे, चोरी जे हवाले सां असीं ॾिसूं था त वाक़ई चोरी जाम आहे। पहिरीं हाई कोर्ट जे हुकुम ते अॻूणो जेको डायरेक्टर उन वाटर कोर्स बंदि कराया, उन खां पोइ वरी ॿीहर शिकायतूं बि अचनि पियूं, छा उहे वाटर कोर्स टुटा आहिनि, छा पाणी चोरी में मुलस आहिनि या तव्हां ते कोड़ो सियासी प्रेशर आहे? ऐं बिल्कुलु पूरे वसूख सां इहा ॻाल्हि चवां थो त वाटर कोर्स टेम्परिंग न थी आहे। वाटर कोर्स असां उहे RCC ठाराया हुआ, माना उन मां को बि वाटर कोर्स टेम्परिंग न थी आहे। पाइपनि जी साइफन पाइपनि जो मूं तव्हांखे अॻु में बि ॿुधायो पिए अर्ज़ु कयुमि त उहा चोरी असांजे नज़रनि में जेॾीमहिल जिते बि असां ॾिसंदा आहियूं उन खे पकड़ियूं था, उनखे ॾिसूं था, उन ते एक्शन थिए थो। सर एक्शन जे हवाले सां जीअं तव्हां चयो पिया त असां कुझु दारोगनि जे ख़िलाफ़, केतिरा अहिड़ा माण्हू हूंदा हुन जे सीधा चेयरमैन हो त हुन में चयो असां तक़रीबन 15 खां 20 दारोगा या 3 खनि दारोगा, उन खां अलावा ॿिया जेके बिलदार उन सां सस्पेंड बि कयो आहे, हिननि खे हटाए छॾियो आहे। केतिरियूं कार्रवायूं कयूं हूंदियूं? जीअं तव्हांखे शिकायतूं अचनि थियूं, ज़ाहिर नसीर तव्हांखे ॿुधाए वियो आहे फलाणी जॻह ते पैसा वठनि था, फलाणी जॻह ते वाटर टुटल आहे, बाक़ी असीं बि ॾिसूं था जिन में शाखूं बंदि थियनि थियूं, बाक़ी वॾो वॾा शाखुनि में जेके कचूं शाखूं आहिनि हाणे त तक़रीबन पकियूं थी वियूं आहिनि, उन्हनि में उते जा इलाइक़े वारा माण्हू या उते जा जेके बासर ज़मीनदार आहिनि उहो टोड़े था छॾनि। छा सबबु आहे? हर शइ ख़बर हूंदे आम पब्लिक जे माण्हू खे ख़बर आहे हीअ वाटर कोर्स टुटल आहे, छाजे करे आपाशी जे अमलदार उन ते कार्रवाई नथा कनि? सर असां जेके हींअर लाइंड थियूं आहिनि शाखूं, उन्हनि में असां वाटर कोर्स ई इन ई क़िस्म जा ठाहिया आहिनि जेके मूंखे यादि आहे तव्हां बि हिकिड़ी शाख विज़िट कई हुई 200 जॾहिं आउं एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर जमड़ाऊ डिवीज़न हुओ, उहे वाटर कोर्स ठहण महिल बि तव्हां ॾिठा हुआ त उहे केतिरा RCC ठहियल हुआ, उन्हनि खे जेको आहे सो बजाए कंहिं एक्सकेवेटर जे शिकायतूं छो? वाटर कोर्स भॻल न पाणी चोरी जूं हाणे ज़ाहिर आहे तव्हां बि इंजीनियर हो, तव्हांजो तजुर्बो आहे, केतिरे अरसे खां हिते वेठा आहियो, पर शिकायतूं अक्सर तव्हांजे ऑफिस जे साम्हूं अचनि था। असुल ॾिसो पाणी जी न हुअण या घटि हुअण जी हिकिड़ी ही ओनली रीज़न न आहे या त को वाटर कोर्स टुटल आहे या छा, सिस्टम में पाणी जी कमी ऐं उनखे टाइमली जेको तव्हां जीअं चयो त ऑफिसिस जे अॻियां धरणा या छा, त उन ई में शेड्यूल में जीअं हिकिड़े ॾींहं ते खुलणी हुई पर सिस्टम में पाणी जे अचण में पहुचण में 2-3 ॾींहं लेट थी वई या छा, त उहा जेकॾहिं 3 ॾींहं लेट थी त ज़रूरु ज़मीनदार त जंहिंजो फसल साम्हूं पोखियल हूंदो आहे त पोइ उनखे उहो पंहिंजो वधीक एहसास। पाणी जी चोरी आहे भला? चोरी सर इहा साइफन पाइप सां चोरी न जनरली माना जनरली इहो ई चवां थो त चोरी जेकॾहिं आहे त उते उन ते एक्शन बि आहे, ईअं न आहे त ख़ाली चोरी आहे सभु जेको आहे सो उनखे ॾिसी ऐं ताड़ियूं। नसीब तव्हांखे था ॾिसो हिन वक़्तु फुल सीज़न आहे,
फसल तव्हांजा सभु तयारु पिया आहिनि, जॾहिं बि फसल फुटी जो या हींअर ज़ाहिर गमनि जो फसल बि पोखियल हूंदो, सब्जियूं पोखियल हूंदियूं, हिन वक़्तु पाणी न हुअण जे करे, पाणी न मिलण जे करे केतिरो फसल मुतासिर थियो हूंदो? सर सभ खां पहिरीं त अपर नारा जे एस डी ओ जे नाले जीअं ज़ात जी दुरुस्ती करे छॾियां त इसाक मैसर, साईं सही ॻाल्हि कई, अंसारी न पर मैसर। हाणे ॿी ॻाल्हि रही आहे त साईं नईम साहब चवे थो, बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे, चोरी त आहे सर। हाणे इहो ॾिसो न, जदीद ऐं नओं तरीक़ो निकितो आहे जेको टोटल सर ॾिसो ॿ शयूं आहिनि। ॻाल्हि इहा आहे त असां टेल वारनि जो पाणी चाहे उतां हेलीकॉप्टर ज़रिए खणी वञनि, हितां खां दहलीअ ताईं पाइप, असांजो पाणी वञे थो, उनखे रोकणो आहे इंतिज़ामिया खे, इरिगेशन वारनि खे। हाणे उनखे जेके साइफन पाइप जो केॾो बि असीं ज़ेरूं ज़बरूं ॾेई उन नाला ॾियूं, आहे उहा असांजी चोरी, वञे असांजे हिसे मां थो। साईं सही थो चए त वाटर जी टेम्परिंग हाणे रुकी वई आहे, छाजे करे उहो वधीक ऐं जदीद ऐं आसान तरीक़ो आहे साइफन वारो तरीक़ेकार, पर साईं वारा केरु थो कराए उहो सर इरिगेशन जो हेठियों वञो ऐं उनखे साईं वारा जॾहिं ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि साईं जे असां एफआईआर दाख़िल करायूं, न सर उन में ही तरीक़े दारोगन ते केस दाख़िल कया, ॾिसो तमामु सम्झा अमीब सम्झ, माफ़ कजो हाणे ॻाल्हि कटियां पियो, अमीब सम्झो पिया त जॾहिं एग्ज़ाम्पल सेट कबा, माण्हू खे ताक़तवर खे सज़ा ॾियण सां नंढा पाणी सदा थींदा आहिनि, हिते अञा ताक़तवर खे का बि सज़ा कोन आई आहे। इन ई प्रोसेस में ॻाल्हियूं हलनि थियूं, तेसीं बरसातूं अची आहे अमूमन बोड करे छॾीनि थियूं, माण्हुनि खे पाणी विसरियो वञे, पंहिंजे जान बचाइण जे लाले में लॻियो वञे। हाणे रही ॻाल्हि इहा त असांजा नुक़सान थिया आहिनि, टेलूं इन जी गवाही ॾियनि पियूं त असां वटां इकोसिस्टम तबाह थियो आहे, माण्हू माइग्रेट कया आहिनि, हलो तव्हांखे ॾसियूं ॻोठनि जा ॻोठ लॾे विया आहिनि, असां वटां नायाब परंदा पखी पखण पोपट तक लॾे विया आहिनि। एक्चुअल सिचुएशन सरज़मीन ॿुधाईंदी, मुंड जूं सारियूं असांजे सिस्टम में जेको मॉड्यूल आहे उन में एतिरी गुंजाइश ई कोन्हे त उहो मॉड्यूल असांजूं सारियूं पोखाए, उहो पाणी उते विकिरो थिए थो, उहो असांजो दारोगो बेलदार सिस्टम, दारोगो बेलदार ते बार बार नाले जो मक़सदु इहो त अॼु जा सुबुह जो जॾहिं बि ज़िम्मेवारी क़बूल कनि, इंजीनियर डायरेक्टर सेक्रेटरी इरिगेशन सिंध गवर्नमेंट खे क़बूल करणी पवंदी, त हू हुनजो पार्ट आहे, नंढो मुलाज़िम आहे, पर उहे उनखे विकिणनि था, तॾहिं उहा सारी थिए थी, पोइ सारी पचे थी। इन विच में जेको रेवेन्यू जो पोइ अमलदार जो कहिड़ो कमु आहे, जॾहिं पैसा ॾेई सारी हिकिड़ा पोखाइनि, ख्वार थियण लाइ वेढ़ण लाइ रेवेन्यू डिपार्टमेंट वञे, इहो कोन थींदो। एडमिनिस्ट्रेशन खे त एडमिनिस्ट्रेशन त असां सां गॾु ज़रूरु हूंदी, त तव्हां ॾिसंदव जॾहिं का चोरी आहे या जॾहिं का रिपोर्ट आहे त पोइ वरी असां वटि त उहा ई आहे न, असां वटि त पुलिस जी एडमिनिस्ट्रेशन वारा वेंदा, उहे उन्हनि ते जेको ॾंड वग़ैरह थिए थो या जेका उन्हनि जो डिस्ट्रॉय करण जो, हींअर अञा खिपरे में मथे अपर नारा पंहिंजो नारे ते हुयूं कुझु सारियूं, त उते खिपरे में असिस्टेंट कमिश्नर वारा आया हुआ, उन्हनि अची डिस्ट्रॉय कयूं हुयूं, त उहो डिस्ट्रॉय करणु या इहे सॼा जेके आहिनि त असांजा टे डिपार्टमेंट घणो करे असां गॾु ई हूंदा आहियूं, डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट, इरिगेशन ऐं पुलिस, इहे टई जेसि ताईं गॾु न हूंदा आहिनि तेसि ताईं कंहिं ते बि को एक्शन जेको आहे उहो कंप्लीट नथो। कहिड़ियूं मुश्किलातूं तव्हां ते अचनि थियूं? ॾिसो हिकिड़े तरफ़ असीं ॾिसूं था वाक़ई आबादगार जेके आहिनि उहे बाअसर आहिनि ऐं बाअसर माण्हू बि आहिनि, ऐं तव्हां ते भला को अहिड़ो सियासी दबाव या कहिड़ियूं मुश्किलातूं तव्हां ते अचनि थियूं? जी नारा खां करे तव्हांजी कमानेगिरी एरिया तमामु घणी वॾी आहे, कहिड़ियूं मुश्किलातूं अचनि थियूं जी माना आपाशी या अमलदार जी सही नमूने सां वञी कमु करे सघनि, त उन में चोरी बि न हुजे, ॿिया इशू बि न हुजनि, उन में के तव्हांखे मुश्किलातूं आहिनि? ॾिसो साईं, हिन सोसाइटी में पाण जिते रहूं था उते बिल्कुलु परफेक्शन जेको आहे सो असां उन जे लाइ पूरी कोशिशि कयूं था, अलाह ताला खां दुआ बि कंदासीं त असां में अल्हम्दुलिल्लाह ओतिरो अचे जेको असां उन परफेक्शन ॾांहुं वञूं। यकीनन परफेक्शन कोन्हे पर बहितर आहे। तव्हां ॾिसो पंहिंजे हिन एरिया जो सिस्टम, हिते पुछड़ी जो आबादगार एतिरी ख़राबु पोज़ीशन में न आहे। नसीर साहब हिन ॻाल्हि जी गवाही ॾींदो, नसीर साहब पाण पुछड़ी जो खातेदार आहे। धरणा हाणे पियो रोज़ानी अचे साईं, ॾिसो जेके धरणा नसीर साहब वारनि आया त उहा उन्हनि हिकिड़ी पंहिंजी एसोसिएशन जे हिसाब सां आया ऐं उन में पुछड़ीअ जी आबादी, रणशाख जी पुछड़ी जी आबादी तव्हांखे अॼु बि रणशाख हले पई। मिठराऊ ज़रूरु सर, पाणी सिस्टम में हिन साल पोयां 2 साल असांजा वेट ईयर्स हुआ, असां वटि पाणी ॾाढो सुठो आयो शुरूअ खां वठी। त हिन दफ़े माण्हुनि जी एक्सपेक्टेशन्स हुयूं, पर शुरूआत अप्रैल जे महीनो ऐं मई जो असां वटि एतिरो सुठो पाणी न हो, जंहिंजे करे जेका डिले थी आहे। लाज़मी ॻाल्हि आहे, एक्सपेक्टेशन माण्हुनि जूं उहे ई हुयूं जेके 2 साल पहिरीं 2020 में 2019 में हुयूं,
पर जीअं बि शाख खुले थी, अॼु आउं नसीर साहिब सां इन करे उहो पुछंदुसि ज़िक्र कंदुसि त उहो पाण उन शाख जा खातेदार आहिनि, त जीअं शाख खुली आहे अल्हम्दुलिल्लाह टेल ते पाणी हले पियो। नसीर साहिब बि उनजी त गवाही ॾींदा यकीनन। पर जे शाख देरि सां खुली, ही जेके धरना वग़ैरह लॻा आहिनि उहे कुझु धरना इन में लॻा त डायरेक्ट आउटलेट्स, असां इहो सोचियो त जॾहिं पाणी जी कमी आहे त असां शाखूं त असां वाराबंदी में बंदि करियूं था, पर मेन कैनाल जा जेके वाटर कोर्स आहिनि जंहिंखे डायरेक्ट आउटलेट चवंदा आहिनि उहे छो न बंदि थियनि, उहे छाजे लाइ सॼो महीनो पाणी पीअनि। त उन्हनि खे बि रोटेशन में आणण लाइ उन्हनि वाटर कोर्सनि खे बंदि कयो, जो ॾाढो ॾुखियो कमु हूंदो आहे, जंहिं ते को गेट या दर न हूंदो आहे। एक्सकेवेटर मशीन खणी मिटी विझी उन्हनि वाटरनि खे 8-9 ॾींहंनि लाइ वाराबंदी में बंदि कयोसीं। उन्हनि माण्हुनि खे उन्हनि बि धरना आया। हाणे उहे त मेन कैनाल, तव्हांजे चवण जे हिसाब सां उहे त मेन कैनाल वारो माण्हू पाणी जो छो रहे, पर उन्हनि बि धरना आया त असांजो वाटर कोर्स छो थो बंदि थिए। असीं प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियण वारा ऐं हिन में तव्हां छा ॿुधाईंदो त हिन वक़्तु जनरली छा सूरत आहे, हिकिड़े तरफ़ बरसातूं, ॿिए तरफ़ पाणी जी जेका वाराबंदी, ऐं ॿिए नंबर ते तव्हांजा जेके एहतिजाज आहिनि, जेके साईं जूं ॻाल्हियूं ॿुधूं था त असीं चवंदा वाक़ई जॾहिं वाटर मां चोरी न पई थिए, वाटर न पिया टुटनि, ऐं ईअं कुझु माण्हू जेके मशीनूं हणनि था या पाइप हणनि था उन्हनि जे ख़िलाफ़ हिन था वयूं आहिनि, पर तव्हां कीअं था ॾिसो जनरली सिस्टम हिन वक़्तु जेको मौजूदु आहे पियो? सर आउं सिर्फ़ु इहो चवंदुसि त पाणी असांजो एपरेट थी बाफ़ थी उॾामी कोन थो वञे, चोरी बि आहे सिस्टम में। पोइ उहा कहिड़े नमूने जदीद तरीक़े सां आहे उहा अलॻि शइ न, खोड़ तरीक़ा आहिनि चोरी जा। हाणे रही ॻाल्हि इहा त जीअं पहिरीं अवां ॻाल्हि कई या कई धरणा या ॿीहर जॾहिं माण्हू ग़ैर महफ़ूज़ थींदा, हिकिड़ो पंहिंजो ई जेको लोअर सिंध आहे हिते ॿोॾनि ऐं हिननि जा असरात हूंदा आहिनि, हर 20-30 साल ॿुॾियो वञनि, पोइ हिकिड़ो माण्हू फसल ढगा ढोर विकिणी लॾ पलाण करे जेको फसल पोखीनि उन में ग़ैर महफ़ूज़ थींदा आहिनि। माण्हुनि खे जेकर पंहिंजे पाणीअ जे अचण ऐं वञण जी ख़बर हुजे त माण्हू उहे 3 ॾींहं सब्र करे था वञनि, पर माण्हुनि खे जेको ग़ैर महफ़ूज़ कयो हूंदो आहे का ख़बर कोन्हे पाणी कॾहिं ईंदो ऐं जे हले पियो। कोऑर्डिनेशन लेक ऑफ कोऑर्डिनेशन रही, जो इहो ई शइ अॻ में तव्हां सां कोऑर्डिनेट करे वठनि त शायदि उन जी नौबत न अचे। इहे शयूं, हा इहे शयूं जेके आहिनि इहे माण्हुनि में रेगुलेटर ते कब्ज़नि करण जूं तयारियूं थी चुकियूं आहिनि, ऐं अलाह कंदो न सूरत हाल कोन थींदी, ऑफिसनि ते कब्ज़नि जूं प्लैनिंग्स थियूं आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे सर त जेकी कुझु ही असांजे सिस्टम में थी वई, सरज़मीन त उनजी गवाह हूंदी न, त नुक़सानु आया केरु पियो खाए, सरज़मीन त टेल जूं, हा बाक़ी इहा अलॻि ॻाल्हि आहे त असांजे इरिगेशन वारनि जो या डिपार्टमेंट जे हाइली जेके माण्हू आहिनि, वॾा ऑफिसर्स आहिनि या अथॉरिटीज़ आहिनि, उहे इहो सम्झंदे हे माण्हू इहे 2 महीना ॾाह थी छो नथा वेही रहनि, पंहिंजो मौत क़बूल छो नथा कनि। पर हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि सर हिकिड़ी माफ़ु कजो साईं जी ॻाल्हि, सर आऊं हिन मुल्क जे सिंध जे उन्हनि साइंटिस्ट खे उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि सिंध गवर्नमेंट खे त हीअ असांजो डेड थी वियो आहे सिस्टम, हिनखे जीअंदान ॾियण लाइ को साइंटिस्ट विच में आणियो त हिन जा मसइला कहिड़ा आहिनि ते गौर फ़िक्र थिए, ऐं हिन टेलनि जे ॻोठनि आबादनि सिस्टम खे ज़िंदा रखण लाइ नओं प्रोग्राम लॉन्च कयो आहे। त तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो त जीअं हिकिड़ो त हमेशह तव्हां ते शिकायत इहे हूंदियूं आहिनि आबादगारनि जो त भई एसडीओ दारोगा इंजीनियर सभु पाणी चोरी में मुलविस हूंदा, ॿिए नंबर ते तव्हांजे ऑफिसनि अॻियां आबादगारनि जा धरणा हूंदा, तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो? पाणी सिस्टम में आहे, पोइ आबादगार चवंदा असांखे कोन थो मिले, या वञी वाराबंदी करे था छॾियो, तव्हां कहिड़ो अहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो त जीअं आबादगारनि खे मालूमात मिले त बाक़ी पाणी आहे, उनजी वाराबंदी थिए थी, जे रोटेशन करियूं था, हिकु हफ़्ते खां हिकिड़ी शाखूं, हिकिड़े हफ़्ते खां ॿिया जेके वाटर कनि था। सर असां हींअर पाण में वेही कुझु इहे ॻाल्हियूं तय कयूं हुयूं त जेकॾहिं सिस्टम में पाणी जेतिरी घटिताई आहे त असां पंहिंजी हिकिड़ी वाटर एलोकेशन कमेटी जेका असांजे सिस्टम में ठहियलु आहे पर उहा फ़ाल न हुई, उनखे फ़ाल कयूं, जंहिंमें असां फार्मर्स मेंबर बि खणूं गॾु, ऐं पोइ जेका पाणीअ जी सिचुएशन हुजे उहा 15 ॾींहं अॻु में ई वेही असां हिकिड़ो 15 ॾींहंनि जो प्रोग्राम ॾेई छॾींदो, भई हे शाखूं हलंदियूं, हे शाखूं बदिलियूं, पोइ उन ई प्रोग्राम ते अमल कराइणु असांजो कमु आहे जेको असां गॾिजी ठाहियूं। त हाणे इनशाला बहितरीअ तरफ़ आहियूं इनशाला हाणे ईअं। जी नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो। नईम साहब तव्हांजी वॾी महिरबानी, नसीर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, हिननि आबादगारनि पाण जेको नसीर आहे उनजी तव्हां ॻाल्हि ॿुधी थी, नईम साहब जी तव्हां ॻाल्हि ॿुधी थी, हिन चवणो त असां गॾिजी करे हिकिड़ो सिस्टम ठाहींदासीं जीअं वधि खां वधि जेका बहितरी अचे, ऐं हिन वक़्तु पाणी जी का बि खोट वग़ैरह न आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पवार खे इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।
जी नाज़रीन, मिरपुर ख़ासि ब्यूरो टाइम मां अॼु वरी सी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असीं तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त मिरपुर ख़ासि डिवीज़न जे अंदरि बल्कि मिरपुर ख़ासि ज़िले ऐं उमरकोट ज़िले जे अंदरि हमेशह इहे शिकायतूं हूंदियूं आहिनि, पाणी खोट जूं शिकायतूं अचनि थियूं। उन हवाले सां आबादगार जेके रोडनि ते हूंदा आहिनि, अहिड़ी तरह जेको पुराणे शाख जा आबादगार बि हींअर कुझु ॾींहं पहिरीं डायरेक्टर नारा कैनाल ऑफिस अॻियां पाणी जे खोट जे ख़िलाफ़ धरणो आयो। अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधाईंदा मिरपुर ख़ासि ज़िले जूं जेके मुख़्तलिफ़ शाखूं जंहिंमें ऋण शाख, पुराण शाख, दोसो शाख, सईदगी शाख, इन्हनि जा अक्सर आबादगार जेके रोडनि ते हूंदा आहिनि, पाणी सिस्टम में मौजूदु हूंदो आहे। उन बावजूदि ख़बर न आहे छाजे करे उन्हनि खे पाणी नथो मिले ऐं कुझु जेके बाअसर आहिनि उहे जेके चोरियुनि में मुलविस हुजनि था, उनजे ख़िलाफ़ को बि केस वग़ैरह दाख़िल नथो थिए, मगर आपाशी जे अमलदार इहे दावा कनि था त असां FIR वग़ैरह दाख़िल करायूं था। उन हवाले सां अॼु असांजे मिरपुर ख़ासि ब्यूरो टाइम प्रोग्राम में असां गॾु हितां तमामु हिकिड़ा सीनियर ऐं नईम अख्तर इंजीनियर जेका आहिनि 3rd डिवीज़न जा, उहे असांजा महिमान आहिनि। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में अॼु शामिलु थियो। ऐं उन खां अलावा नसीर रमदान जेको आहे टेल आबादगार वेलफेयर एसोसिएशन जा अॻुवान आहिनि, जेके हमेशह रोडनि ते हूंदा आहिनि ऐं जॾहिं बि गर्मियुनि जी सीज़न ईंदी आहे उन टाइम ते आबादगार जेको पंहिंजे मुतालबनि जी मंझता लाइ डायरेक्टर नारा कैनाल ऑफिस अॻियां धरणो अची हणंदा आहिनि। सर, सभ खां पहिरीं तव्हां ॿुधाइजो छा सबबु आहे, छा नारे में पाणी कोन्हे, केतिरी पाण खे ज़रूरत आहे, हिन वक़्तु पाणी केतिरो पाण खे मिले पियो, ऐं छाजे करे जेके आबादगार असीं ॾिसूं पिया त वॾे तइदाद में आबादगार थोरे हारी हिते अचनि था, डायरेक्टर नारा कैनाल ऑफिस अॻियां मुसलसल धरणो हणनि था, नटण उसमें, ऐं उन्हनि जा हिते अचनि था, उन्हनि जा मुतालबा मञा था वञनि। जेकॾहिं उते ज़ाहिरा इंजीनियर हूंदा, दारोगा हूंदा, SDO हूंदा, उते जेकॾहिं कंहिंसां बि ॻाल्हाइनि था उनजो को बि मुतालबो नथो मञियो वञे। दरियानि जा वहकरा घटि हुअण जे करे जेको नारा कैनाल पंहिंजो डिज़ाइन डिस्चार्ज जेको आहे उहो अथसि त 13,600 क्यूसिक, पर शुरूआति में 7,500-8,000 क्यूसिक हलियो पिए। हाणे जॾहिं पीक डिमांड पीरियड हूंदो आहे मार्च जे महीने खां जे एंड खां वठी जीअं पोखाई शुरू थींदी आहे, ऐं तव्हांखे बि ख़बर आहे त असांजूं कैश क्रॉप्स जेके आहिनि उन्हनि जो इहो ई टाइम हूंदो आहे पोखाई जो, कमंद ऐं फुटी वग़ैरह। त उन्हनि ॾींहंनि में पाणी जी घटि हुअण जे करे सिस्टम में जेको बैकलॉग आयो उहो जीअं पाणी हाणे त बहितर थी वियो आहे। हींअर असांखे 12,000 क्यूसिक पाणी अॼु बि अल्हम्दुलिल्लाह असां वटि अची वियो आहे, पर जेको विच में शुरूआति वारा घटि अप्रैल जो महीनो ऐं मई जे महीने में जेको घटि पाणी हलियो त उन में असां कुझु उन छा पाणीअ खे असां उनजी डिस्ट्रीब्यूशन खे करण लाइ असां वाराबंदियूं कयूं। त वाराबंदियुनि में जेके कुझु शाखूं वरी खुलियूं थिए या छा, त उन ई में थोरो खातेदारनि खे ज़रूरु तकलीफ़ हुई ऐं एरिया में पाणी जी कमी हुई, जेका अल्हम्दुलिल्लाह हाणे बहितर। नसीर साहब जी, साईं चयो 12,000 क्यूसिक पाणी हले पियो, छा सबबु जॾहिं 12,000 क्यूसिक पाणी हले पियो, पोइ छाजे करे आबादगारनि खे पाणी कोन पियो ॾिनो वियो ऐं आबादगार रोडनि ते अहिड़ी इन हवाले सां तव्हां बि जेको रोडनि ते हो डायरेक्टर नारा कैनाल ऑफिस अॻियां तव्हां धरणो आयो, उन खां पोइ जेका तव्हांजा मुतालबा मञिया विया उहो पाणी मिलियो या न वधीक तव्हांखे ख़बर हूंदी, पर छा सबबु हेतिरो पाणी हले पियो, पोइ छाजे करे पाणी न पियो मिले? नईम अख्तर साहब मोस्ट सीनियर इंजीनियर आहे जंहिंखां असीं सिखिया आहियूं। असां अंग अखर में असांजी हेल्प कई आहे, मोस्ट सीनियर क़ाबिल इंजीनियर, पर कुझु लवाज़मात में फाथल आहिनि गवर्नमेंट जॉब, ऐं केतिरनि ई शयुनि जी परदेदारी बि आहे जेके हुनजे जॉब ऐं कुर्सीअ जी ज़िमेवारी आहे त उहे जीअं असां आम पब्लिक जा माण्हू थी ॻाल्हायूं ईअं हू नथा ॻाल्हाए सघनि, पर केतिरनि ई शयुनि जी परदेदारी बि आहे। ख़ाली नारा कैनाल जी जेका क्यूसिक 13,600 क्यूसिक क्लेम कयो वञे थो, 5 लख एकड़ ज़मीन ॿी असांजी नारा कैनाल ते जेका आई आहे, पर उन में असांखे सपोर्ट में पाणी चोटियारियूं डैम बि ठाहियो आहे 2.73 जो मिलियन एकड़ फुट जो, उहो बि असांजो नारा कैनाल जो पार्ट आहे। ॾुखिये टाइम ते उन मां असांखे पाणी रिलीज़ थिए थो जेको एड करणु खपे असांखे नारा कैनाल जे टोटल खणंदड़ कैपेसिटी शेयर में। हाणे रही ॻाल्हि इहा त बदकिस्मती असांजी आहे त घोटकी पैडी इलाइक़ो जिते सारी थींदी हुई, उते गवर्नमेंट सिर्फ़ु हिकिड़ो लेटर कढियो त उते पाबंदी आहे, अॼु उते अव्हांखे सारी बाहि नाले मात्र नज़र कोन थी अचे। साईं जी ॻाल्हि हलाईंदासीं, बाक़ी सारियुनि जी ॻाल्हि जेकॾहिं साईं कई आहे त असीं ॾिसूं था हिते असांजे एरिया में बि हिकु तरफ़ पाणी जी खोट आहे, ॿिए तरफ़ जॾहिं वज़ीर आला सिंध पारां इहे ऐलान कया विया आहिनि त सारियुनि जी पोखाई ते पाबंदी आहे, छा सबबु हिते सारियूं हिकिड़नि खे पाणी कोन पियो मिले, हिकिड़नि खे सारियूं पोखण लाइ इजाज़त ॾिनी पई वञे? सर, कुझु जॻहनि ते जेके सांगड़ डिस्ट्रिक्ट जा या मीरपुर डिस्ट्रिक्ट जे मथे पोर्शन में कुझु जॻहनि ते वाक़ई सारियुनि जी आबादी असांखे नज़र आई, जेका असां डिप्टी कमिश्नर डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट वारनि सां गॾिजी उन्हनि ते एक्शन खणाइण लाइ उन्हनि खे रिपोर्ट बि कयूं वयूं आहिनि, उन्हनि ते एक्शन थिया बि आहिनि ज़रूरु, पर शुरूआति में इहा कुझु ज़रूरु हुई जिते माण्हुनि इहे सारियूं पोखियूं हुयूं जेका क़ानूनी ॾोह
ऐं उन ॾोह ते कानूनी एक्शन बि खयो वियो आहे, उन्हनि ते पैनल एक्शन बि थियो आहे ऐं DC साहब वारनि वटि हींअर बि उहे हलंदड़ आहिनि। पर एक्शन जे हवाले सां असीं ॾिसूं पिया त एक्शन किथे कोन थियो आहे। हिते बासरनि जूं सारियूं पोखियूं पियूं, असां पाण वेंदा आहियूं त उहो ॾिसंदा आहियूं बाक़ी 200-250 एकड़ उन्हनि जूं सारियूं पोखियूं पियूं आहिनि। पर हे जेको नारा कैनाल मां डायरेक्ट वाटर कोर्स केतिरा निकिरनि था, छा उहे लीगल आहिनि या अनलीगल आहिनि? सर, नारा कैनाल मां डायरेक्ट वाटर कोर्स जेके आहिनि उहे इलीगल हिकु बि न आहे। हींअर नारा कैनाल में जेके 4 डिवीज़न्स आहिनि उन्हनि में जेके डायरेक्ट वाटर कोर्सिस आहिनि इलीगल हिकु बि न आहे। 2018 में हाई कोर्ट जो हिकिड़ो डिसीशन आयो हो, CP हुई 1043, उन में पोइ जजिस मोहतरम जजिस बि चेक कया हुए त उन्हनि में जेके बि वाटर कोर्स 3-4 हुया मथे जिन्हनि ते एक्शन बि थियो ऐं वाटर कोर्सिस बंदि थी विया। हींअर जेके टोटल बंदि थी विया जेके डायरेक्ट आउटलेट्स न इलीगल डायरेक्ट आउटलेट। नसीब तव्हां कीअं था ॾिसो, हिकिड़ा त उहे वाटर आहिनि जेके सिर्फ़ु जेका उनखे असुलु नाप मिलियल आहे, ऐं उन खां अलावा असीं ॾिसूं था बराबरि में माण्हू पाइप हणी था छॾनि। उन्हनि पाइपनि जे ज़रिए सम्झ हिकु वाटर खे असुलु नाप जी बजाए जेके उनखे ईअं सम्झो त 3 वाटरनि जो पाणी थो मिले। छा अहिड़ियूं के शिकायतूं आहिनि तव्हां आबादगारनि खे? सर, ॻाल्हि इहा आहे त इहा जेका शिकायत आहे आख़िरकार टेल एरियाज़ जूं जेके सब डिवीज़नूं आहिनि, ख़ाली इहो कोन्हे त डिगड़ी पंहिंजो मीरपुर ज़िलो हुजे, उमरकोट ज़िलो हुजे या होल सिंध, उतां इहे जेके रड़ियूं अचनि थियूं न इहे असां वटि टेम्परिंग ऐं पाणी जेको आहे उनखे विकिणणु, छाजे करे त पाणी ऐं एग्रीकल्चर्स जे जेके क्रॉप आहिनि उहे कैश क्रॉप थी साम्हूं आया आहिनि। हाणे उन लाइ पाणी त हाणे जेको आहे सो किलो ऐं मणनि में जे हिसाब सां विकिजे थो। ऐं साईं नईम अख्तर साहब या डायरेक्टर साहब सां इहा ॻाल्हि थी आहे त बाक़ाइदे इहो तय थियो आहे, इहो मसइलो मञियल मसइलो आहे त हिन वक़्तु को नई सिचुएशन इहा आई आहे त दारोगो बेलदार असांजे इरिगेशन जे ऑफिसरनि जे वस खां ॿाहिरि आहे, हिकिड़ी अलॻि माफ़िया आहे, हू पंहिंजी दुनिया ठाहे वेठो आहे। ऐं अहिड़ो त असां वटि मोबाइल वग़ैरह जो मामलात आसान थी विया आहिनि जो उहे जेकर इंजीनियर या डायरेक्टर खणी सचाई सां फील्ड में लहनि बि सही, पर हिक ॿिए खे ॿुधाईंदा अचनि था त इंजीनियर साहिबु एरिया बि वॾी आहे, एरिया बि वॾी आहे। हाणे उन ई खे टेक्निकल अंदाज़ सां कंट्रोल करणो पवंदो इंतिहाई, छो त जेको इंजीनियर जी ऐं डायरेक्टर जी पोस्ट ते आहे। नसीर चयो पियो त माना दारोगो बेलदार ऐं हिन में ज़ाहिर आहे SDO बि हुन सां गॾु शामिलु थी था वञनि, पर उन्हनि जे ख़िलाफ़ु केतिरनि जे ख़िलाफ़ु तव्हां अहिड़ियूं के कार्रवायूं कयूं आहिनि? जेके ॾिसो मुख़्तलिफ़ जॻहनि ते इहे शिकायतूं अचनि थियूं, बाक़ी दारोगो सॼो मेन हूंदो आहे, हर शइ दारोगो बेलदार इहे हिननि जे हवाले हूंदी आहे। हाणे हिकिड़ो इंजीनियर या डायरेक्टर नारा कैनाल हर जॻह ते हर वाटर ते त कोन थो पहुची सघे, इन्हनि पाणी जी संभाली सॼी इन्हनि वठी हूंदी आहे। पर केतिरियूं कार्रवायूं थियूं हूंदियूं, इहे जेके माण्हू आहिनि जेके पाणी चोरी कराइनि था, जेके माण्हुनि खां पैसा वठनि था, इन करे पुछड़ी आबादगार परेशान थियनि था। सर, हाणे हिकिड़ो सर्विस स्ट्रक्चर आहे, डायरेक्टर नारा आहे, असां वटि हिते 4 डिवीज़नूं आहिनि, पोइ 14 सब डिवीज़नूं आहिनि, उन हिसाब सां ईअं आहे सिस्टम। असांजो हिकिड़ी डायरेक्टर नारा जी टीम बि ठहियलु आहे जेका जंहिंजी वञण जी ख़बर असां एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर्स खे बि कोन हूंदी आहे। राति जो 2-2 बजे मोबाइल सिस्टम असां ॿुधाए छॾंदा था ड्राइवर। सर, उहे हीअं त कोन थो थिए। बहरहाल सर, उन्हनि ते इहो अंदाज़ो तव्हां हिननि FIRनि मां करे सघो था, जेके असां हींअर 24 FIRूं जंहिंमें बाअसर माण्हू बि शामिलु आहिनि, उन्हनि ते 24 FIRूं हींअर असां हिन सीज़न में कटराए चुका आहियूं। ऐं उन खां सवाइ जेका असांजी पाइप जो ज़िक्र जेको तव्हां कयो, इहो साइफ़न पाइप हूंदा आहिनि, जेके प्लास्टिक या रबड़ जा साइफ़न पाइप हूंदा आहिनि, जेके माण्हू चोरी करण लाइ वाटर कोर्स जे मथां लॻाईंदा आहिनि। पर ज़रूरु असां उन्हनि ते छापा हणी सवे पाइप असां कटे उन्हनि खे डिस्ट्रॉय कयो आहे ऐं हणंदड़नि ते असां FIRूं कटायूं आहिनि। FIR भला कहिड़े अहिड़े वॾे ज़मीनदार ते कटे? असीं ॾिसूं पिया चोरी पाणी में दारोगा बेलदार सभु मुलवस हूंदा आहिनि। अहिड़ो को मेन माण्हू आहे जेके 24 FIR में के अहिड़ा बि 5 माण्हू आहिनि जेके उहे ज़मीनदार जिन जा वाटर कोर्स असीं ॾिसूं था डायरेक्ट हलनि था ऐं उते आपाशी अमलो बि मजबूर आहे, उते के FIR उन ते दाख़िल थियो? सर, इन ई जो हाणे असां FIR में जेके वाटर कोर्स नंबर ॾिना आहिनि उन्हनि में उहे आहिनि। हाणे छा आहे जो इहो वरी पुलिस जी इन्वेस्टिगेशन हूंदी आहे, उन वाटर कोर्स ते हिकिड़ो ज़मीनदार न आहे, 20 ज़मीनदार हूंदा, उन ॾींहुं कंहिंजो वारो आहे उहो शइ। तव्हांजी ॻाल्हि जारी रखंदासीं, नाज़रीन वटि हूंदा नंढी साई खां पोइ ॾिसी तव्हां सां ॻाल्हि थींदासीं।